उदितलाल भिटशाह ऐं खंडू स्टाफ ते ॻोठाणनि पारां वापडा ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। बिजली जी बंदिश ख़िलाफ़ यूनियन काउंसिल नौथियाणी जा ॻोठाणा रोडनि ते निकिरी आया। हेस्को इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे बिजली बहाल करण ऐं हथरादू लोड शेडिंग ख़त्म करण जो मुतालबो कयो। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि खंडू स्टाफ ते एहतजाज बाद भिटशाह पहुची हेस्को ऑफिस आॾो अल्हावाला चौक ते मुज़ाहिरो कयो ऐं हेस्को ऑफिस जे गेट ते टायरनि खे बाहि ॾेई धरणो हयो। सलीम सिंधी, सुलेमान वसाण ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त यूनियन काउंसिल में 2 कलाक बि बिजली नथी हले। बरसाति जो बहानो करे बिजली बंदि कई वई आहे। असांजो मुतालबो आहे त नाअहल SDO सरमद मीराणी खे हटाए हथरादू लोड शेडिंग ख़त्म करे यूनियन काउंसिल नौथियाणी जे ॻोठनि जी बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।